वेलकम टू सालियापन इंसाइक्लोपीडिया। अज पाण नओं चैप्टर स्टार्ट कयूं था जंहिंखे पाण सिंधी में पूरा अदद चवंदा आहिनि ऐं उर्दू में समती अदाद भी चवंदा आहिनि, इंग्लिश में इंटीजर्स चवंदा आहिनि। हिन में छा हूंदो आहे? ही अददी लीक आहे ऐं ही पूरी अददी लीक आहे। हिकु ज़ीरो जी इनसाइड आहे सॼे पासे ऐं हिकु ज़ीरो जे खॿे पासे आहे। ज़ीरो जे सॼे पासे जेका भी अंग हूंदा, अदद हूंदा, उहो प्लस जा हूंदा। हिन जे साम्हूं को बि निशानी न आहे लिखल, हिननि जे साम्हूं त मतिलबु ही प्लस जा आहिनि। लिखी वठो त को मसइलो कोन्हे, ठीकु आहे। न बि लिखियल हुजे त हुनजा मतिलबु इहो ई हूंदो आहे त उहो प्लस जा आहिनि। ऐं ज़ीरो जे खॿे पासे कहिड़ा अंग हूंदा आहिनि, कहिड़ा अदद हूंदा आहिनि? काटू जा हूंदा आहिनि। ही माइनस जो हिकु, माइनस जा ॿ, माइनस जा टे, ठीकु आहे। ऐं ज़ीरो विच में आहे, ज़ीरो ते को बि निशानी आहे न, ज़ीरो ते को बि निशानी न आहे। ही प्लस ही या माइनस ही छो न आहे? हिन करे न आहे त जेकॾहिं कंहिं भी अदद में ज़ीरो जोड़ कयूं, मतिलबु प्लस कयूं, त को फ़र्क़ु पए थो? कुझु बि फ़र्क़ु नथो पए। ऐं जेकॾहिं ज़ीरो कट कयूं त को फ़र्क़ु पए थो? को फ़र्क़ु नथो पए। मतिलबु न जोड़ करण सां को फ़र्क़ु पए थो ज़ीरो, ऐं न ई कट करण सां, त हिन करे न ई ज़ीरो पॉज़िटिव जी आहे ऐं न ई नेगेटिव जी आहे, मतिलबु न प्लस जी आहे न माइनस जी आहे, ठीकु आहे। हाणे ॿियो ॾिसूं था। ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे त ज़ीरो जे जेकॾहिं सॼे पासे पाण वेंदासीं त रक़म वैल्यू अदद जी वधंदी वेंदी। 1 2 3 4 5 6 7 ईअं वधंदा वेंदा, हिननि जी वैल्यू वधंदी वेंदी। पाण चवंदासीं त बाबा ज़ीरो खां 1 वॾो आहे, 2 वॾा आहिनि, 3 वॾा आहिनि, 4 वॾा आहिनि। ही मतिलबु हिन साइड जीअं पाण वेंदासीं त वैल्यू वधंदी वेंदी। बाक़ी ज़ीरो जी जेकॾहिं हिन साइड पाण वेंदासीं खॿे पासे त अददनि जी वैल्यू घटि थींदी वेंदी। पाण ईअं चई सघंदा त ही जेका 7 आहिनि, ही ज़ीरो खां नंढा आहिनि। घणे टाइम? 7 घणे भेरे या घणा नंढा आहिनि, भेरे न चऊं, पाण घणा नंढा आहिनि, घणा करे चई वठो, घणा नंढा आहिनि? 7 नंढा आहिनि। ज़ीरो खां 7 नंढा आहिनि। त ऐं ही जेको 1 आहे, ही ज़ीरो खां 1 भेरे नंढो आहे। ही 2 ज़ीरो खां 2 नंढा आहिनि। ही 3 4 ईअं, मतिलबु खॿे पासे जीअं पाण वेंदासीं त उहो ज़ीरो खां बि उन्हनि जी वैल्यू घटि थींदी वेंदी। जीअं माइनस जा 5 थींदा आहिनि। ॿार घणी डिग्री टेम्परेचर आहे मरी में? -5, ठीकु। -5 मतिलबु ज़ीरो खां बि घटि, ठीकु आहे। हिन जी पाण मिसालूं हल कयूं था। हिकु मिसाल पाण वठूं था, भई जेका विचा नंबर आहिनि, ॾिनल नंबर, जीअं 0 2 हिननि मां वॾो कहिड़ो आहे? सभिनी खां वॾो हिननि मां कहिड़ो आहे ऐं सभिनी खां हिननि मां नंढो कहिड़ो आहे? पहिरियों सभिनी खां वॾो जेको आहे, मतिलबु लार्जेस्ट कहिड़ो आहे हिननि मां? जेको प्लस जो हूंदो ऐं ॾिसण में बि सभिनी खां वॾो हूंदो। प्लस जो हिते कहिड़ो आहे? ही प्लस जो आहे, 18, ऐं वॾो बि ही बि प्लस जो आहे। बाक़ी ही वॾो छो आहे? छो जी ही ज़ीरो जे सॼे पासे आहे ऐं सभिनी खां ॾिसण में वॾो आहे, हींअर। ऐं नंढे मां नंढो कहिड़ो आहे? स्मॉलेस्ट कहिड़ो आहे? स्मॉलेस्ट हिते ॿुड़ी न आहे, स्मॉलेस्ट हिते आहे -7। छो -7 नंढो आहे? छो त ॿिया ही प्लस जा 2 आहिनि, ही 18 प्लस जा आहिनि, ऐं ज़ीरो हिते ॾिसी वठो तव्हां, ही ज़ीरो हिते आहे ऐं ही ज़ीरो खां बि 7 नंढा आहिनि, ज़ीरो खां बि 7 नंढा आहिनि, ऐं हिन करे स्मॉलेस्ट ही थी वियो। अहिड़ो ई सुवाल GD 11 जे बि टेस्ट में आयो त बाबा विच ॾिनल जेका नंबर आहिनि हिननि मां सभिनी खां नंढो कीअं आहे? जीअं ही मिसाल, सफ़ा अहिड़ी मिसाल, सफ़ा अहिड़ो ई सुवाल GD 11 में बि आयो। हिन करे ही वॾो ख़ासि आहे। तक़रीबन जवाब जे जेका बि 7 8 ऐं हुन खां पोइ मथे स्केल में हिननि जो वॾो इस्तेमालु थिए थो ऐं डायरेक्ट अहिड़ा क्वेश्चन ईंदा आहिनि। हिकु ॿी मिसाल वठूं था। 0 माइनस जा 2 माइनस जा 20, हिननि में सभिनी खां वॾो कहिड़ो आहे? ॿुधायो।
हिन में सभिनी खां वॾो मतिलबु लार्जेस्ट जेको आहे बिगेस्ट हुन कहिड़ो आहे सभिनी खां वॾो हिन में सभिनी खां वॾी 0 आहे 0 सभिनी खां वॾी आहे हिन में छो त ॿ बि 0 खां माइनस ॿ बि 0 खां नंढा आहिनि ऐं माइनस वी बि 0 खां नंढा ही हिन साइड आहिनि ॿ बि नंढा माइनस ॿ ही बि 0 खां नंढा आहिनि माइनस वी बि 0 खां नंढा आहिनि त वॾे मां वॾो कहिड़ो थियो 0 वॾे मां वॾो थियो हाणे नंढे मां नंढो कहिड़ो थियो स्मॉलेस्ट कहिड़ो थियो स्मॉलेस्ट हिते 0 न आहे स्मॉलेस्ट हिते माइनस जा वी आहिनि ही जेका मथियां नंबर ईंदल हिननि मां स्मॉलेस्ट कहिड़ो आहे माइनस जा वी स्मॉलेस्ट कहिड़ो थींदो आहे जंहिंजी ईअं सम्झ 0 खां छॾे बसि पाण हिते नंबर जेका ॾिनल हुजनि उन ते ई पाण अंदाज़ो लाईंदासीं बाबा स्मॉलेस्ट कहिड़ो आहे जेकॾहिं माइनस जा सभु गिवन आहिनि त माइनस जा सभु गिवन आहिनि त जेको ॾिसण में सभिनी खां वॾो ईंदो हूंदो उहो ई सभिनी खां नंढो हूंदो ठीकु आहे त हिते कहिड़ो आहे हिते माइनस जा वी जेका आहिनि सभिनी खां नंढा नंढे मां नंढा आहिनि ही जेका टे गिवन आहिनि ऐं वॾे में वॾो 0 मतिलबु हिननि सुवालनि ते पंहिंजी वॾी ग्रिप हुअणु खपे मां होमवर्क बि ॾियां थो तव्हां जेको हल कंदो पंहिंजो ख़्यालु रखंदो ख़ुदा हाफ़िज़।